तंज़ीम जे तरफ़ां जेको कोठल हिकिड़ो तालीमी मेड़क हुयो हींअर त असांजी मैडम शाइस्ता बलूच साहब बीठी आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त बरसाति मुतासिर में हूअं ई तालीम जेको आहे स्कूल जी बिल्डिंग में तालीम जेको मयार तमामु घटि थी वियो आहे। अचो त अॼु हाल वठो त अहिड़ी जेको आहे सो इन ॾुखे घड़ीअ में ॻोठ दोसाणी फुलपोटर में हिते अची पहुती आहे तालीम जे मयार जे हिसाब सां अॼु हाल वठूं जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां त मां दोस्तानी तंज़ीम खे सलाम पेश कयां थी त उहे अहिड़े माहौल में तालीम जे हवाले सां ॾींहं राति जाखोड़ करे रहिया आहिनि। नौजवान हितां जा जेके आहिनि ऐं अल नूर फाउंडेशन अल नूर जेका आहे हिननि जो ट्यूशन सेंटर आहे हिते जेका सरपरस्त आला आहे उनखे बि जस हुजे त हितां जे ॿारनि जे लाइ उहे एॾी महिनत करे रहिया आहिनि। छो जो जेके असांजा मारूअड़नि जा ॿार आहिनि उहे ई गवर्नमेंट स्कूल्स में पढ़ंदा आहिनि। उन्हनि खे जेको आहे ॼाणी वाणी हिकिड़ी प्लानिंग जे तहत तालीम खां महरूम रखियो वेंदो आहे। पर असांजा जेके नौजवान आहिनि उहे महिनत करे साबित कनि था त असां पंहिंजे मारूअड़नि खे कंहिं बि हाल में पोइ हिते न छॾंदासीं। छो जो उन्हनि जी महिनत हिते असांखे नज़र आई जॾहिं असां इन्हनि में कॉम्पिटिशन ॾिठोसीं स्पीचिस जो, नातनि जो ऐं ॿारनि में उन्हनि जी तालीम सां गॾोगॾु उन्हनि जी बहितरीनु तरबियत बि कई वई आहे। छो गवर्नमेंट स्कूल में असांजा सेमिनार्स थींदा रहंदा आहिनि मुख़्तलिफ़ स्कूल में मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट में। पर हिन ट्यूशन सेंटर जो माहौल ॾिसी करे ॾाढी दिलि ख़ुशी थी त नौजवान असांजा कंहिंखां बि पोइ हिते न आहिनि ऐं हिकिड़े जेको आहे वॾेरनि सां ऐं सियासतदाननि सां मुहाॾो अटकाए बीठा आहिनि। छो जो वॾेरो ऐं सियासतदान कॾहिं बि न चाहींदो आहे त ग़रीब जो ॿारु तालीम हासिलु करे कंहिं मक़ाम ते पहुचे। मुतासिर घणी थी आहे वरी उन सां गॾोगॾु हिकु कुदरती आफ़तूं हिते आयल आहिनि जेको बरसाति में बिल्डिंग बि तबाह थियूं तालीम जा ॻोठा तबाह थिया आहिनि। तव्हां उन जे लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदव त एजुकेशन तालीम जे हिसाब सां स्कूलनि जी जेके बिल्डिंगूं जेके क्लियर आहिनि उहे बि न खोली वयूं जेके किरियल आहिनि उन्हनि खे ॿीहर अॾावत न कयो थो वञे। उन जे लाइ तालीम जे लाइ या उन तालीम वधाइण लाइ को मैसेज वग़ैरह? ॾिसो न जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उते तव्हां ॾिसो ग़रीब माण्हुनि जा ॿार पढ़नि था ऐं असांजा सिंध गवर्नमेंट इन में बिल्कुलु तौरु नाकाम थी चुकी आहे ग़रीबनि जे ॿारनि खे बहितरीनु तालीम ॾियण जे हवाले सां। ऐं जेके स्कूल बंदि आहिनि या स्कूल जेके हलनि पिया उन्हनि खे खोलाइण में बि ॾिसो तव्हां उन्हनि जो को अहिड़ो रोल न आहे। उन्हनि खे इन तरफ़ दिलचस्पी न आहे छो जो हिते को अमीर जो ॿारु पढ़िया को MP MNA जो ॿारु पढ़िया त स्कूल जी बिल्डिंग बि खुली वञे आहे स्कूल बिल्डिंग बि ख़ूबसूरत हुजे आहे हिते उस्ताद तालीम बि ॾियनि आहे मयारी तालीम बि मिले आहे। ईअं बि त न आहे त सिंध जी तालीम हथ सां तबाह कई थी वञे ऐं अंजो जा स्कूलनि खे अॻिते आंदो वञे। बिल्कुलु ईअं ई आहे त जेके असांजी सिंध जी तालीम आहे उनखे हथ सां तबाह कयो। अॼु जी इहा ॻाल्हि न आहे त कोविड में असांजी तालीम पोइते थी आहे। असांजी शुरू खां ई जेका सिंधी जी तालीम पोइते रही आहे। तव्हां ॾिसो त ॿारेहालीअ में तव्हांखे मां चयो त फर्नीचर ॿारनि खे हूंदो ई न आहे ज़मीन ते तालीम हासिलु कंदा आहिनि ऐं उहे ॿार तालीम हासिलु करण ईंदा आहिनि जंहिंखे न पेर में चपल हूंदी आहे न त कंहिंखे तन ते कपिड़ो हूंदो आहे। पर हिकिड़ो जज़्बो हूंदो आहे त असां तालीम हासिलु करे कुझु थियणु चाहियूं था कंहिं मक़ाम ते पहुचणु चाहियूं था। पर वॾेरो हितां जो MP MNA उहो उन्हनि खे तालीम खां हमेशह पोइते रहंदो छो जो उन्हनि जी हिकिड़ी पॉलिसी हूंदी आहे। ऐं सिंध में हमेशह पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे। पीपल्स पार्टी हिकिड़ी पॉलिसी रही आहे त अगरि असां ग़रीब जे ॿार खे तालीम ॾियाराईंदासीं त उहे उन्हनि में शहूर ईंदो उहे पंहिंजा राइट्स घुरंदा उन्हनि खे पंहिंजे हक़नि खां महरूम रखण जे लाइ पंहिंजे हक़नि खां परे रखण जे लाइ उन्हनि खे तालीम खां परे रखियो वेंदो। ॻाल्हि करनि था ऐं उन्हनि खे टेंट फराम कया वञनि न हिकु बिल्डिंग्स था घुरनि न हिन जी का ॿी डिमांड आहे। छो तव्हां मौसमनि जो टैलेंट ॾिठो उन स्पीच ॾिठी उन जे वालिदनि जे लाइ तव्हां का मैसेज ॾियणु चाहींदव? बिल्कुलु उन जे वालिदेन खे खपे त सिर्फ़ु ॿार खे उस्ताद ते डिपेंड न कनि पंहिंजे ॿारनि ते तवजा ॾियनि छो जो तालीम ऐं तरक़ी जो राज़ आहे। अगरि तालीम ॿार खे हूंदी त असां तरक़ी करे सघंदासीं अगरि तालीम न हूंदी त असां तरक़ी जी तरफ़ न वेंदासीं। ऐं जीअं तव्हां जेको आहे पंहिंजी ज़िंदगी ग़ुलामी में गुज़ारी आहे पंहिंजी ईंदड़ नसल खे न ग़ुलामी खां आज़ादु कराइणु चाहियो था त पंहिंजे ॿार खे तालीम ॾियारायो पंहिंजे ॿार जी तालीम जे तरफ़ तवजा ॾियो। हाणे ॾिसो हिन वक़्तु जेके हालात आहिनि असांजी जेके ज़मीनूं आहिनि बिल्कुलु तबाह थी चुकियूं आहिनि। असां उन्हनि जो राइट आहे हिननि खे जॉब्स ॾिनी वञनि त उन्हनि जो इहो जवाबु हूंदो आहे त हिते टेक्निकल माण्हू न आहिनि। अगरि असांजा पंहिंजा माण्हू नौजवान टेक्निकल हुजनि ऐं पढ़ियल लिखियल हुजनि असांखे ॿाहिरिनि माण्हुनि जी ज़रूरत ई न पए ऐं न असां ॿाहिरियां माण्हू घुरायूं छो जो हमेशह असांजे जेका नौजवाननि सां ज़्यादतियूं त थींदियूं आहिनि पर उन में हिकिड़ो जवाबु हूंदो आहे त हितां जा माण्हू टेक्निकल न आहिनि इन जे करे मजबूरी में असां ॿाहिरियां माण्हू घुराईंदा आहियूं। त हितां जे जेके वालिदेन आहिनि उन्हनि खे खपे पंहिंजे ॿारनि जी तालीम जे तरफ़ तवजा ॾियनि ऐं तालीम सां ई असां तरक़ी करे सघूं था। ऐं हारी जो ॿार बि जेको आहे डॉक्टर थी सघे थो इंजीनियर थी सघे थो वकील थी सघे थो MP MNA थी सघे थो। सिर्फ़ु वॾेरे जो ॿारु जेको आहे डॉक्टर वकील इंजीनियर नथो थी सघे। मां सम्झां थी जेतिरो ग़रीब जो ॿारु महिनत कंदो आहे ओतिरो वॾेरे जो ॿारु कॾहिं बि महिनत न कंदो आहे। उहो सिफ़ारिश ते अॻिते ईंदो आहे ऐं ग़रीब जो ॿारु मेरिट ऐं महिनत ते अॻिते ईंदो आहे।